अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइफ लाइन सां करे डॉक्टर वाहिद बिश्वान हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर अथव प्रोग्राम में असांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं, मुख़्तलिफ़ डॉक्टर प्रोफेसर असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं भई इंसान जे जिस्म में हिकिड़ा हार्मोन्स हूंदा आहिनि सॼी बॉडी खे मेंटेन कंदा आहिनि, हलाईंदा आहिनि, असांजी कद ते, वारनि ते, हुस्न ते, हर शइ ते उनजो वॾो इफेक्ट आहे। त असां कोशिशि कंदासीं तव्हांखे ॼाण ॾियूं त हार्मोनल जेके डिज़ीज़ आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि या बीमारियूं कहिड़ियूं आहिनि, उन्हनि खां बची कीअं सघिजे थो, उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि ऐं उहे कीअं थियनि थियूं, उन्हनि जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि ऐं उन्हनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे हार्मोन डिज़ीज़ जेके आहिनि उहे असांखे कीअं ख़बर पए त कंहिंजे जिस्म में इहा हार्मोन घटी विया आहिनि या वधी विया आहिनि, उन करे कहिड़ियूं बीमारियूं थियनि, उनजो इलाजु कीअं करणु घुरिजे ऐं उन सां गॾोगॾु उनजा असांजे जिस्म ते कहिड़ा असर आहिनि, उन बाबति तव्हांखे ॼाण ॾींदासीं। इन सिलसिले में मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे नाले वारो प्रोफेसर ऑफ मेडिसिन ऐं प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख ऐं जेके पाण प्रोफेसर ऑफ मेडिसिन आहिनि, डायबिटोलॉजिस्ट आहिनि, एंडोक्राइनोलॉजिस्ट आहिनि, तमामु वॾो कमु आहे डॉक्टर साहिब जो। त डॉक्टर साहिब असां सां गॾु आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयो। डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहिब वॾी महिरबानी तव्हां हिते असां वटि आयो। डॉक्टर साहिब जेकॾहिं असां ॻाल्हि था करियूं त अलाह ताला जिस्म जा मुख़्तलिफ़ हिकिड़ा निज़ाम ठाहिया, रत जो निज़ाम आहे, असांजो दिमाग़ जो निज़ाम आहे, खाधे जो निज़ाम आहे, छा हार्मोननि जो बि हिकिड़ो को निज़ाम आहे असांजे जिस्म में? जी हाँ, ॾिसो न बॉडीअ में इलाही सिस्टम कमु था कनि। हा, साह खणण जो सिस्टम, दिलि जो सर्कुलेशन जो सिस्टम, दिमाग़ जो सिस्टम, वरी हाज़मे जो सिस्टम, हा, वरी सेक्शुअल निज़ाम जो सिस्टम, यूरिन जो, इहे कुदरत सिस्टम रखिया आहिनि। हाणे इन्हनि सभिनी खे मरबूत करण जे लाइ हिकिड़ी सिस्टम जे तहत हलण जे लाइ कंहिं मास्टर निज़ाम जी ज़रूरत आहे। अच्छा, त उहे कुदरत ॿ ख़ल कया आहिनि। हिकिड़ो आहे दिमाग़, नर्वस सिस्टम, उहो त सभिनी खे ख़बर आहे दिमाग़ जेको आहे उहो सॼी बॉडी खे कंट्रोल कंदो आहे। सही आहे। पर उन्हीअ जेॾी अहमियत में इहो हार्मोन जेको सिस्टम आहे उहो आहे। छाजे लाइ जो इहो हार्मोन सिस्टम सभिनी सिस्टम खे मरबूत कंदो आहे, हिकु सिस्टम जे तहत हलाईंदो आहे। हाणे असांजे बॉडीअ जो जेको मेटाबॉलिज़म आहे, निज़ाम सिरिश्तो जेको आहे, इहो हार्मोन सिस्टम हिनखे हलाईंदो आहे। अच्छा, छा हाणे हार्मोन आहिनि छा? हा, मां इहो ई पुछां थो त हार्मोन सिस्टम में केतिरा हार्मोन आहिनि ऐं आहिनि कहिड़ा, नज़र असांखे कीअं अचनि ऐं हार्मोन जे बारे में आम माण्हू खे ॾाढी घटि ॼाण आहे। जी हा, हार्मोन नज़र न ईंदा आहिनि, उनखे लेबोरेटरीअ में मापियो वेंदो आहे। ठीकु आहे। हाणे असां ॾिसो न घणो करे ग्राम इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे चांहि जो चमिचो आहे, इन में नंढे चमिचे में 5 ग्राम शुगर आहे। ठीकु आहे। ग्राम जो 1000 सौ घटि कजे त मिलीग्राम थींदो आहे। असां जेकी टेबलेट खाईंदा आहियूं पैरास्टामॉल 500 मिलीग्राम, इहे मिलीग्राम आहिनि। इहो ग्राम जो 1000 सौ घटि आहे। हाणे मिलीग्राम जो 1000 सौ घटि कयो त नैनोग्राम, उन जो 1000 सौ घटि कयो त पाइकोग्राम। त इहे हार्मोन ग्राम मिलीग्राम में कोन आहिनि, इहे या नैनोग्राम में या पाइकोग्राम में। एॾा बारीक केमिकल आहिनि जेके ॾिसी नथा सघजनि, ॾिसी त सुवाल नथो पैदा थिए। इन जे लाइ स्पेशल लेबोरेटरी जो टेस्ट थींदियूं आहिनि जंहिंमें इहे मापे सघिबा आहिनि। छा एतिरा नंढड़ा थी करे बि उन्हनि जो हिकिड़ो असांजे जिस्म ते वॾो असर आहे? यानी सॼी बॉडीअ खे हलाइनि इहे था। हाणे असां ॾिसो सुकून में वेठा आहियूं, पर कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदा हूंदो त 2 माण्हू पाण में विढ़ी पिया ॾिसंदा रहंदा आहियूं। हाणे मामूली ॻाल्हि ते हिकिड़े कुझु तलख़ ॻाल्हायो, ॿी गार ॾिनी, 3 गार ॾिनी, चौथी 5, पोइ जेको हूंदो डस कंदा। हा, इहो सॼो हार्मोन सिस्टम आहे। छा जे लाइ असांजी बॉडीअ में स्ट्रेस हार्मोन विदिन सेकेंड्स वधंदा, यानी पीक ते पहुची वेंदा आहिनि। गुस्सो ॾिसो न केॾो जल्दी अची वेंदो आहे माण्हूअ खे, इहो स्ट्रेस हार्मोन जो नतीजो आहे। केतिरा हार्मोन कुझु ॿुधाईंदो असांखे? हा, हाणे ॾिसो न, इहे हार्मोन जेके आहिनि असांजे जिस्म में कारखाना कुदरत ठाहिया आहिनि। फैक्ट्री जूं हूंदियूं आहिनि न, उहे 24 कलाक कमु कंदियूं आहिनि ऐं 24 कलाक उनखे हार्मोन खे डायरेक्ट खून में विझंदियूं आहिनि, असांजे जिस्म जे खून में शामिल कंदियूं। हाणे असांजे जिस्म में गदूद आहिनि, खून, उहे गदूद कारखाना आहिनि। पर घणनि गदूदनि खे ट्यूब लॻल आहे। हिकु ट्यूब जे ज़रिए आंड्र में वेंदा आहिनि। हिकु हाणे जेकी असांजो मुंहुं हमेशह आलो रहंदो आहे, जेके असां थुक चवंदा आहियूं, सलीवा, सदाईं आलो रहंदो आहे। आलो न रहे त बीमारी आहे। सही आहे। ख़ुश्क मुंहुं वॾी बीमारी आहे। न को माण्हू ॻाल्हाए सघंदो, न को खाई सघंदो, न को साग चङी तरह खणी सघंदो। 24 कलाक सिल्वरी ग्लैंड्स हूंदा आहिनि जेके हिनखे आलो रखंदा। इहे ट्यूब जे ज़रिए, हिकु ट्यूब आहे जंहिंजे ज़रिए ईंदा आहिनि। अच्छा, इस तरह जेको गाल ब्लेडर आहे पितो, उन में हिकु ट्यूब आहे जंहिंमें आंडे में अची वेंदो। ठीकु आहे। इस तरह आंड्रे में बि ग्लैंड्स आहिनि जेके ट्यूब, उनखे चवंदा आहिनि ट्यूब वारा ग्लैंड।
अच्छा अच्छा हिननि खे हार्मोन खे इमरजेंसी हूंदी आहे उनखे ट्यूब जेकॾहिं वेंदो न त देरि लॻी वेंदी इन करे ट्यूब त जो कुदरत ट्यूबलेस इनखे आहे उनखे ट्यूबलेस ठाहियो आहे अच्छा जीअं अॼुकल्ह ट्यूबलेस टायर था अचनि हा इन जो डायरेक्ट कंटेक्ट ब्लड सां आहे रत सां रत जी नाली ईंदी उन सां गिलैंड अटैच कयल आहे ट्यूब आहे कोन आहे कोन माना त इन जे लाइ जो विदिन मिली सेकेंड जीअं रिलीज थींदा त विदिन मिली सेकेंड रिलीज थींदा सिधो रत में ठीकु ऐं उते असरु विदिन सेकेंड्स स्टार्ट थी वेंदो हाणे इहे कारखाना बेशुमार कारखाना आहिनि किथे जिस्म आहिनि में, पर जिस्म में? जेके मशहूरु आहिनि उहे 5-6 अच्छा। आहिनि जेके यानी अहमियत वारा आहिनि घणी हिकिड़ो पिट्यूटरी ग्लैंड आहे जेको असांजे दिमाग़ में आहे दिमाग़ में उनखे चवंदा आहिनि मास्टर ग्लैंड छाजे लाइ उहो इलाही हार्मोन नव हार्मोन जे क़रीब उहे 24 कलाक अच्छा मुख़्तलिफ़ नव हार्मोन उतां निकिरंदा आहिनि जेके सॼी बॉडी कंट्रोल हा ठीकु आहे हा उहो मास्टर ग्लैंड आहे उहो सम्झो त एॾो प्रोटेक्शन में अलाह रखियो आहे अलाह साईं जो अवल ते इहा खोपड़ी आहे ठीकु आहे खोपड़ीअ जे अंदरि दिमाग़ आहे माना दिमाग़ बि क़ीमती आहे उनखे हिकिड़ो Protection पथर जहिड़ी अलाह हली ताला आहे protection उनजे अंदरि रखियो आहे जीअं महफ़ूज़ रहे दिमाग़ हाणे इन स्कल जेकी खोपड़ी आहे इन जे अंदरि हिकिड़ी ॿी नंढी खोपड़ी आहे अच्छा हॾीअ जी उनखे चवंदा आहिनि सीला टर्सिका उन में हिफ़ाज़त सां पिट्यूटरी ग्लैंड पियो आहे अच्छा उन जे अंदरि एॾो महफ़ूज़ क़ीमती अलाह ताला gland रखियो आहे। हुनखे त जीअं ई हिफ़ाज़त में हुजे हिफ़ाज़त में डबल यानी कवर आहे हुनखे। कवर आहे हॾीअ जो हाणे उनखे चवंदा आहिनि पिट्यूटरी ग्लैंड इहे बेशुमार कद वधाइण जा सेक्स जा हार्मोन यानी हिकु 12 सालनि में हिकु छोकिरी औरत बणजंदी आहे हिकिड़ो छोकिरो मर्द बणजंदो आहे इहे सेक्स हार्मोन आहिनि जेके पिट्यूटरी मां ख़ारिज थींदा आहिनि अच्छा उनखां पोइ कद वधाइण जा हार्मोन पेशाब जो सिस्टम उनखे बेताल बहितर करण जा उहे हार्मोन औरत जो खीर पीआरींदी आहे ॿार खे। वलादत खां पोइ उन जा हार्मोन इहे सभु इहे मास्टर ग्लैंड में आहिनि उनखां सवाइ स्ट्रेस हार्मोन जीअं हाणे परेशानी में- ख़तरो परेशानी को में, आहे हा। त असांखे ख़तरे जो अहसासु थींदो आहे हाणे इहे स्ट्रेस हार्मोन हूंदा त असांखे अहसासु थींदो इहे न हूंदा त असां लापरवाही Relax वेठा थींदा। हूंदासीं ऐं दुश्मन अटैक अची कंदो असां खे यानी ख़बर न हूंदी। हा बेख़बरी में या ख़बर बि हूंदी स्ट्रेस हार्मोन जे करे असां उनजी तयारी न करे सघंदासीं जी, ख़तरे हिते जो जो। मुक़ाबिले करण ॿिया छा रिलैक्स हार्मोन बि आहिनि कहिड़ा जेके रिलैक्स कनि माण्हू खे मूड बिल्कुलु उहो एंडार्फिन अच्छा। या एंडार्फिन रिलैक्सिंग हार्मोन इहे दिमाग़ में पैदा थींदा आहिनि पर उहे घणो करे लोकल एक्टिव हूंदा आहिनि लोकली एक्टिव हा एंडोक्राइन में उनखे न शुमारु कंदा आहियूं अच्छा त हिकिड़ो इहो थी वियो ॿियो हिकिड़ो मशहूरु हार्मोन आहे थायराइड ग्लैंड अच्छा थायराइड ग्लैंड हिकिड़ो सम्झो बटरफ्लाई जीअं हूंदी हिते असांजे गले आहे में तितली जंहिंखे हा। चवंदा आहिनि उन जी शिकिल जो हूंदो आहे हिते गदूत ऐं उन जे पोयों वरी 4 पैराथायराइड ग्लैंड हूंदा आहिनि जेकी कैल्शियम विटामिन डी हॾनि जी ताक़त ऐं इनखे कंट्रोल कंदा आहिनि उनखां थोरो हेठि अचो त लबलबो हा शीरदान मशहूरु आहे पेंक्रियास हितां बि हार्मोन निकिरंदो इंसुलिन हा इंसुलिन नंबर हार्मोन 1 हार्मोन जो मर्ज़ जेको आहे इहो डायबिटीस आहे ऐं इंसुलिन जी घटिताई जे करे या गड़बड़ जे करे उहो पैदा थींदो आहे हिते हूंदो आहे पेट में उनखां अञा हेठि अचो त हिकिड़ो तमामु हिकिड़ो क़ीमती ऐं सम्झो त कॉम्प्लिकेटेड ग्लैंड आहे उहो बुकियूं जेके असांजे आहिनि उनजे मथां चंड जी शिकिल गुर्दनि जे मथां आहे हा चंड जीअं हिलाली चंड हूंदो आहे उन टोपीअ वांगुरु उन ते ॿिन्ही बुकियुनि जे मथां उनखे चवंदा आहिनि एड्रिनल ग्लैंड नंढड़ा ग्लैंड आहिनि पर उनजा 3 हिसा आहिनि टिनी हिसनि जा अलॻि अलॻि हार्मोन आहिनि हिकिड़ो हार्मोन ब्लड प्रेशर खे कंट्रोल कंदो आहे ॿियो मर्दाना हार्मोन कंदो आहे टियों स्ट्रेस हार्मोन अच्छा टिनी जो उन कंट्रोल कंदा उनखां हेठि अचो त पोइ औरतुनि में ओवरी हा उन जा ऐं मर्दनि में टेस्टिस खसियूं इन्हनि जा बि इहे हार्मोन पैदा कंदियूं आहिनि मर्दनि में टेस्टोस्टेरोन औरतुनि में ईस्ट्रोजन ऐं प्रोजेस्टेरोन त इहे वॾा हार्मोन मां ॿुधाया इन खां सवाइ बि आहिनि बेशुमार हार्मोन न त पोइ छा इहे हार्मोन जेकॾहिं इन्हनि जूं बीमारियूं कीअं पैदा थींदियूं उन जे घटि वधि थियण सां जी हा या का ख़राबी पैदा थींदी आहे कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं कुझु 2-4 वॾियुनि बीमारियुनि जा नाला त ॿुधायो असां हा उन्हनि में 3 क़िस्म जूं ख़राबियूं थी सघनि थियूं अच्छा, हिकिड़ो हार्मोन में? उहे हा हर कारखानो आहे न हा। उहो या त प्रोडक्शन घटाए छॾींदो अच्छा पैदावार घटी वञे पैदावार घटिजी वेंदी उनखे चवंदा आहिनि हाइपो ठीकु आहे हाइपोथायराइडिज़म हाइपोगोनेटिज़म माना घटी वञे हाइपोकॉर्टिसोलिज़म हाइपो माना माना घटी वञे घटि ठीकु आहे ऐं ॿियो हूंदो आहे हाइपर माना वधी वञे कंहिं ख़राबीअ जे करे तमामु वधी वञे हुनजी प्रोडक्शन त वधीक बि ख़राबु आहे घटि बि ख़राबु माना ॿई कहिड़ा नॉर्मल हुअणु घुरिजे आहे एट्रू कैंसर या ट्यूमर अच्छा ट्यूमर जी घणो करे कैंसर चवंदा आहियूं छाजे लाइ हाइपर जेको आहे उहो हिकिड़ो हल्के क़िस्म जो एडिनोमा आहे उनजे करे थींदो आहे सही आहे ऐं कैंसर बि थी सघे थो त 3 क़िस्म जूं बीमारियूं
हर गदूद में थी सघनि थियूं। अच्छा, इन खां अलावा हा, हाणे मसइलो इहो आहे त जेके हार्मोन जा अमराज़ आहिनि उन जी ख़ासि निशानी नाहे। हाणे जीअं थायराइड आहे, हलो डायबिटीज़ खे था वठूं, शुगर आहे, डायबिटीज़ आहे नंबर वन ठीकु आहे, हार्मोन जो मर्ज़ सॼी दुनिया में पाकिस्तान समेत डायबिटीज़। डायबिटीज़ आहे, शुगर माना सभिनि जो। हा, डायबिटीज़ जा ॿ क़िस्म आहिनि, अच्छा, टाइप 1 टाइप 2। सही आहे। टाइप 1 घणो करे ॿारनि में थींदी आहे या 15-20 सालनि खां घटि, सनड़ा हूंदा आहिनि, फैमिली हिस्ट्री न हूंदी आहे ऐं तेज़ीअ सां ज़ाहिर थींदी आहे टाइप 1, उहो रुॻो 5% आहिनि, 5%। 95% 95% टाइप 2 आहे। उन में फैमिली हिस्ट्री हूंदी आहे, उमिरि अमूमन 15-20 सालनि खां वधीक हूंदी आहे, उहे थोरा हेल्दी हूंदा आहिनि, मोटा हूंदा आहिनि ऐं फैमिली हिस्ट्री पॉज़िटिव हूंदी आहे। हाणे टाइप 2 जेका 95% आहे, आम बीमारी आहे, उन में अलामतूं घणो करे न हूंदियूं आहिनि। हाणे माण्हू पढ़ंदा आहिनि भई पेशाब ज़्यादा ईंदो, उञ ज़्यादा लॻंदी, बुख ज़्यादा लॻंदी, माना डायबिटीज़। हाणे उहे निशानियूं आहिनि ई कोन, यानी एॾियूं स्लो न जो 4-5 साल शुगर जिस्म जे अंदरि हूंदी त ख़बर न मरीज़ खे ख़बर न पवंदी, नॉन स्पेसिफिक। इतफ़ाक़ सां कॾहिं हाणे सर्जरी करायूं तूं टेस्ट करायूं कंहिं तरीक़े सां, त सर्जन चवंदो आहे भई अवल तूं शुगर चेक कराए, इंश्योरेंस कंपनी चवंदी आहे अवल तूं शुगर चेक कराए, त इतफ़ाक़ उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त भई शुगर त 300 आहे, असांखे ख़बर आहे। अहिड़ा इलाही वाक़िया थिया आहिनि। त चवण जो मक़सदु आहे त नॉन स्पेसिफिक अलामतूं। अहिड़ी तरह थायराइड सेकेंड मोस्ट कॉमन जेको वधूद जो थायराइड आहे, उन में बि अलामतूं यानी अहिड़ियूं हूंदियूं जेके मरीज़ पाण न ॿुधाईंदो आहे अची डॉक्टर खे। असां चवंदा आहियूं इंटेक्स ऑफ सस्पिशन, मरीज़ ॾिसो ऐं तव्हां हुनखे डायग्नोस तजुर्बे सां, इहो किताब पढ़ण सां न ईंदो आहे। हिकिड़ो डॉक्टर किताब पढ़ी डॉक्टर नथो थी सघे, हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु मरीज़ रिसीव किताब नथो पढ़ी सघे, सुठो डॉक्टर नथो थी सघे। सुठो डॉक्टर हूंदो उनखे किताब जी नॉलेज प्लस उनखे मरीज़ जी नॉलेज बि हुजे। छाजे लाइ बुकिश पिक्चर न उहा एक्सट्रीम ॾेखारींदी आहे। हाणे हिकिड़ो सपोज़ कुशिंग सिंड्रोम आहे जेको इहो एड्रीनल गदूद जे करे हूंदो आहे, त किताब हमेशह उहा शिकिल ॾेखारींदो आहे जेको तमामु वधियल बीमारी हूंदी आहे, पर जेकॾहिं घटि हुजे त नज़र न ईंदी। पर उहा जेकॾहिं अञा शुरूआत में आहे त उहा त कोन ख़बर पवंदी न, त उहो हिकिड़ो माहिर डॉक्टर जंहिंखे तजुर्बो हूंदो, पढ़ियल हूंदो, प्लस मरीज़ बि त उहो जज करे वेंदो, हार्मोन स्पेशलिस्ट, उहो ॾिसण सां सम्झी वेंदो आहे। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ी ॻाल्हि आहे, इहो त ॾाढो तव्हां तफ़सील सां ॿुधायो त हार्मोन आहिनि, हिन वक़्तु हार्मोन जूं हिकिड़ी तव्हां शुगर डायबिटीज़ खां अलावा ॿियूं कहिड़ियूं कॉमन डिज़ीज़ हलनि या कहिड़ा कॉमन प्रॉब्लम असांजे जिस्म में मौजूदु आहे? असां जॾहिं यंग डॉक्टर हूंदा हुआसीं तव्हां जहिड़ा, उन महिल असां सम्झंदा हुआसीं त हार्मोन जा मर्ज़ तमामु अनकॉमन आहिनि, रेयर आहिनि पाकिस्तान में, नंढिड़ो चैप्टर हूंदो एतिरो। हाणे असांखे ख़बर पई आहे त तमामु घणा इहे आहिनि पाकिस्तान में, रुॻो असांखे डायग्नोस करण जी ज़रूरत आहे, सुञाणप कोन थी थिए, अर्ली डायग्नोस शुरू में। जेॾी देरि थींदी वेंदी त बीमारी जड़ मज़बूत थींदी वेंदी ऐं उहो इलाजु मुश्किल थींदो वेंदो, कॉम्प्लिकेशन पैदा। डायबिटीज़ आहे, डायबिटीज़ जेकॾहिं मरीज़ खे ख़बर नाहे ऐं 3 सालनि खां डायबिटीज़ आहे त डैमेज त थी वियो न, ऐं डायबिटीज़ जो डैमेज वापसि न ईंदो आहे जेकॾहिं शुरू में ख़बर पए त काफ़ी कंट्रोल करे सघे थो। हा, तंहिंजे करे असां चवंदा आहियूं त जेके ख़तरो आहे डायबिटीज़ जो, फैमिली हिस्ट्री आहे, वज़न वधीक अथसि ऐं स्ट्रेस घणी अथसि, खाधे पीते जो इहो बर्गर वग़ैरह जो शौक़ीन आहे, वेठे जो कंप्यूटर जो, उनखे हर 3 महीननि में शुगर टेस्ट कराए। हिकु त इहो, ॿियो कहिड़ो मर्ज़ आहे? अच्छा, ॿियो थायराइड जो त उन में हाइपोथायराइड हाइपरथायराइड, हिकिड़ो माण्हू आहे उनजो या घणो करे औरतुनि में हूंदो आहे थायराइड मर्ज़, 80% औरतुनि में हूंदो आहे, 20% मर्दनि में हूंदो आहे। हाणे हिकु औरत जंहिंजो वज़न वधे थो, उहा मानी बि घटि थी खाए ऐं सॼो ॾींहुं ईअं बेज़ार वेठी आहे, सुस्तु, दिलि चेस थी कमु कयां पर इनिशिएटिव कोन्हे, कंसंट्रेशन कान्हे, थको आहे, जिस्म में टुटे थो पियो, हॾनि में सूरु, त उहा त चवंदी त भई मूंखे हॾनि जो सूरु आहे, हॾनि जे। पर इहे त जेके तव्हां साइंस एंड प्रोफेसर साहिबु ॿुधाए पिया, इहे त ॿियनि बीमारियुनि में त थी सघनि, थी था न। हा, त कीअं ख़बर पई? पर ॾिसो न, हाणे जीअं थकु आहे, हा, इहो 50 बीमारियुनि में थींदो आहे, पर थक सां गॾु थक सां गॾु जेकॾहिं वार बि किरनि था, थोरो आवाज़ु चेंज थी वियो आहे, पल्स रेट स्लो थी वियो आहे, कॉन्स्टिपेशन या कब्ज़ी बि गॾु आहे, त ऐं हिकिड़ो चहिरो जेको आहे उहो असां चवंदा आहियूं कोर्स फीचर्स। कोर्स फीचर्स माना यानी हिकिड़ो लेयर चढ़ी वेंदो आहे, ख़बर न पवंदी आहे त नकु किथे ख़तमु थियो, चप किथे शुरू थियो, कोर्स फीचर्स चवंदा आहियूं।
त उहा ॾिसो न उहा एक्सट्रीम स्टेज आहे न ऐं हिते ईअं थोरो वरम अची वेंदो आहे थायराइड में त इहे गॾे जॾहिं निशानियूं ॾिसंदा आहियूं त पोइ असांखे थायराइड जो शक पवंदो आहे थायराइड में सर्दी लॻंदी सर्दी लॻंदी अच्छा थायराइड में माण्हू कमज़ोर बि थी सघे थो जेकॾहिं घटी कमज़ोरी त ॿिन्ही में थींदी हाइपो में बि थींदी हाइपर में अच्छा ॿिन्ही में थींदी हा हाइपर थी वेंदो डल थी वेंदो माण्हू ॿार बि ईअं हूंदा आहिनि अच्छा पोइ हिनजो इलाजु आहे बिल्कुलु इलाजु हाइपोथायराइड जो त तमामु सस्तो इलाजु आहे ऐं टेबलेट आहिनि इंजेक्शन आहे कान ठीकु आहे उहो थिए थी पर मसइलो इहो आहे त लाइफ लॉन्ग खाइणी पवंदियूं सॼी ज़िंदगी टेबलेट ईंदियूं आहिनि ऐं हाइपर थायराइड जेकी आहे उन जूं घणो करे 1.5 साल इलाजु हलंदो आहे उन खां पोइ ख़तमु थी वेंदो अच्छा उनजो इलाजु छा इंजेक्शन जो फॉर्म इलाजु हर बीमारी जो आहे शर्त इहा आहे त उनजो जल्दी डायग्नोसिस थिए कॉम्प्लिकेशन पैदा न थियूं हुजनि ऐं त उनजो त हर बीमारीअ जो टेस्टूं बि आहिनि पाकिस्तान में ऐं उनजो कामयाबु इलाजु बि आहे ऐं 90% सस्तो इलाजु आहे कॾहिं कॾहिं महांगो बि इलाजु अच्छा डॉक्टर साहिबु जॾहिं तव्हां चओ था त हार्मोन असांजे जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि में आहिनि दिमाग़ खां वठी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मौजूदु आहिनि त इंसुलिन हिकिड़ो हार्मोन इहो बि हिकिड़ो हार्मोन आहे जेको घटी थो वञे या उहो डिस्टर्ब थो थी वञे त असांजे जिस्म में शुगर लेवल वधे थी त छा जॾहिं इहो पिनक्रियाज़ में डिस्टर्ब थिए थो त छा पिट्यूटरी ग्लैंड खां या मथां इंसुलिन बि रिलीज़ थी उनखे कवर नथी करे सघे ईअं नथो करे जी वाहिद फैक्ट्री सिर्फ़ु लबलबो आहे लबलबे में इनजो पिट्यूटरी ग्लैंड सां पिट्यूटरी जो इन सां वास्तो कोन्हे तालुक जुड़ियल कोन्हे पिट्यूटरी जो शुगर सां वास्तो ई कोन्हे अच्छा न इंसुलिन सां वास्तो न आहे इन हार्मोन सां इंसुलिन सां आहे न इंसुलिन उहा जेकी बीटा सेल आहिनि शीरदान में लबलबे में सिर्फ़ु हुते आहिनि अच्छा अकेली फैक्ट्री आहे ॾिसो न नव हार्मोन मां चयुमि न त पिट्यूटरी ग्लैंड मां थींदा आहिनि 6 थींदा आहिनि एंटी पिट्यूटरी मां 3 थींदा आहिनि पोस्टिव मां इहे इन्हनि जो तलिक वरी ॿियनि हार्मोन सां फीडबैक आहे हा त चवंदा इंसुलिन सां अॼु थायरोक्सिन आहे थायरोक्सिन जो तलिक पिट्यूटरी सां आहे ॿार जो कद वधणु पिट्यूटरी हा ग्रोथ हार्मोन ऐं सेक्स हार्मोन उनजो पिट्यूटरी औरतुनि मर्दनि में इहो पिट्यूटरीअ सां आहे पिट्यूटरी वरी ऑर्डर ॾींदो आहे टेस्टिस खे या ओवरीअ खे हाणे तव्हां ॾिसंदा त का औरत आहे उनजा वार मां अचां थो हुन पासे मतिलबु इंसुलिन जेकॾहिं डिस्टर्ब थी वञे बीटा जेकॾहिं सेल डिस्टर्ब थी वञनि त उनखे पिट्यूटरी ग्लैंड सपोर्ट नथो करे सघे ॾिसो न टाइप 1 में अलॻि मैकेनिज़म आहे टाइप 2 में अलॻि आहे टाइप 1 में जेकी फैक्ट्री आहे कारखानो बीटा सेल उहे तबाह थी था वञनि अच्छा हूंदो ई न आहे ईअं कीअं था तबाह थियनि ऑटो इम्यून डिस्ट्रक्शन हिकिड़ी टर्म आहे उन में ऑटो इम्यून प्रोटीन पाण में विड़ी पवंदियूं आहिनि जिस्म जूं ऐं जिते उहे लड़ाई थींदी आहे उहो डैमेज थी वेंदो आहे हिसो त उहा लड़ाई थींदी आहे लबलबे में त बीटा सेल हूंदा ई कोन्हनि हाणे न को कारखानो हूंदो न को इंसुलिन पैदा उन जे लाइ त ॿाहिरों डे 1 खां टाइप 1 में डायग्नोसिस थी उन ॾींहं खां इंसुलिन शुरू थी ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहं ताईं टाइप 2 में ईअं न आहे टाइप 2 में 50% जीन्स आहिनि मौरूसी ठीकु आहे हा फैमिली हिस्ट्री ऐं 50% माहौलियाती एनवायरमेंटल माहौलियाती जो मतिलबु आहे वज़न वधीक ऐं खाधे पीते जी बदपरहेज़ी एक्सरसाइज़ वर्जिश न करणु नशो करणु ऐं स्ट्रेस वठणु ऐं वेठे जो कमु नशे जो हुन में सिगरेट जो बि रोल आहे स्ट्रेस न शुगर वधाइण में असां जेको स्मोकिंग कंदा आहियूं इन जो बि रोल आहे स्मोकिंग जो ॾिसो न डायबिटीज़ जी बीमारी मिठे में मिठी बीमारी आहे ऐं ख़तरनाक बीमारी बि आहे छा जे लाइ उनजूं कॉम्प्लिकेशन या पेचीदगियूं तमामु ख़राबु त स्मोकिंग जे करे डायबिटीज़ न थींदी ठीकु आहे त भई जेको सिगरेट पियो हुनखे डायबिटीज़ थिए पर शुगर जूं कॉम्प्लिकेशन जेके बि आहिनि उहे डबल ट्रिपल थी वेंदियूं जेकॾहिं माण्हू सिगरेट थोरो ॿ चारि असांखे कॉम्प्लिकेशन शुगर जूं ॿुधायो असांजे नाज़िम ॾिसो न शुगर असांजे जिस्म जे हर सेल ते हर जीव घरड़ो जेके चवंदा आहियूं हर हिसे ते ख़राबु असरु कंदी आहे असां मिसाल ॾींदा आहियूं दीमक जेको आहे लकड़ीअ खे खाईंदो आहे काठीअ खे ऐं साल ताईं ईअं लॻंदो आहे त इहा मेज़ सही आहे साल खां पोइ थोरी ठोकर हणो त चूरो चूरो थी वेंदी बिल्कुलु इहो मिसाल डायबिटीज़ ते फिट थो थिए त जिस्म खे हर सेल खे डैमेज कंदी आहे दिमाग़ खे बि डैमेज कंदी आहे हॾियुनि खे बि डैमेज कंदी हर शइ खे डैमेज कंदी आहे पर कुझु वाइटल आर्गन आहिनि वाइटल आर्गन जो मतिलबु आहे कि जिस्म जा ज़रूरी उज़्व आहे जीअं अखियूं दिलि आहे गुर्दो आहे दिमाग़ आहे ऐं पेर न हूंदा त माण्हू हली न सघंदो हा त इन्हनि ते इन जा असर वधीक ज़ाहिर थींदा आहिनि हाणे गुर्दा जेके आहिनि वॾी ख़ामोशीअ सां उहे बि ज़ाया थींदा आहिनि साईं परमानेंट डैमेज मर्ज़ खे वॾी ॻाल्हि आहे ख़बर न पवंदी
अच्छा शुगर 70% गुर्दा तबाह थी विया मरीज़ खे का ख़बर कोन पवे। अच्छा मूंखे ॿुधायो शुगर में मां चवां थो शुगर जा जेकॾहिं कुझु अहिड़ा मरीज़नि जेके शुगर जो इलाज बि कराइनि था दवा बि वठनि था पोइ बि उन्हनि जा जेके आहिनि पेर आहिनि उहे ख़राबु थियनि था या गैंग्रीन थी वञे इन सवाल जो जवाबु तव्हां ॾींदा पर वक़्तु थियो हिकिड़े वक़फ़े जो ऐं नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन तो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख असां सां ॻाल्हाए उन सां शुरू कयो। डॉक्टर साहिबु ॾाढो ज़बरदस्त आहे तव्हां असांखे ॼाणे त हार्मोन आहिनि उन्हनि जो कमु छा आहे पर जिन खे शुगर आहे जेके डायबिटीज़ जा मरीज़ तव्हां वटि हज़ारनि जी तइदाद में अचनि था उहे इलाज बि कराइनि था उनजे बावजूदि बि जेकॾहिं एंड में आख़िर में ॾिठो वञे त उन्हनि जो पेरनि में गैंग्रीन थिए थी या उनजा पेर ख़राबु थी था वञनि जंहिंखे असां डायबिटीज़ फुट था चऊं तमामु ख़तरनाक इहा कॉम्प्लिकेशन आहे उहा छो थी थिए किथे ग़लती थी थिए? जी हा इहो तमामु ज़रूरी तव्हां सुवालु पुछियो आहे। हाणे मरीज़ चवंदा त डॉक्टर साहिबु मुंहिंजी शुगर त परफेक्ट नॉर्मल आहे पोइ मुंहिंजा पेर छो था सड़नि मुंहिंजा गुर्दा छो ख़राबु थी विया आहिनि मुंहिंजी अखियुनि जो परदे खे ब्लीडिंग छो थी वई आहे नज़र मुंहिंजी ख़तमु थी वई आहे छो मुंहिंजी त शुगर सही आहे भई तुंहिंजी शुगर हाणे सही आहे पहिरियां तूं जेके 5-6 साल लापरवाही कई आहे न हीअ उनजो नतीजो आहे। अच्छा हा ॾिसो न इहो ज़रूरी न आहे त हिन महिल शुगर सही हुजे त हर शइ सही त जॾहिं दवा वरिती शुगर कंट्रोल आहे पर जेको पुराणो डैमेज थियो आहे उनजो नुक़सानु ज़ाहिर थींदो नुक़सानु त कंटिन्यू आहे न। ॾिसो न मां अर्ज़ु कयुमि त शुगर जो जेको डैमेज आहे न उहो परमानेंट हूंदो आहे। अच्छा जीअं उॾो ई खाईंदी आहे काठीअ खे उहा परमानेंट हूंदी आहे नी उॾो ई खे मारे छॾियो त उहो काठ वापसि त न वेंदो न। सही आहे। अच्छा वरी ॿीहर उॾो ई लॻी त वरी अञा वधंदो उतां बिल्कुलु ईअं आहे त शुगर हाइपरग्लाइसेमिया थी वई डैमेज थी वियो उहो वापसि न ईंदो कंहिं जाइ ते वापसि न ईंदो। दिलि ते जेकॾहिं एथरोस्क्लेरोसिस थी वई आहे जेके इहे भई खून जूं शरियानूं बंदि थी वेंदियूं कोलेस्ट्रॉल जे करे उहो वापसि न थींदियूं न अधु बंदि थी वियूं त हाणे तव्हां होश आयो तव्हां शुगर कंट्रोल कई त उहो वापसि त न थींदो नी। अच्छा वरी तव्हां लापरवाही करे छॾी त उहो थोरो 3-4 वलीमा खाई छॾिया डटके त अञा थोरो वधी वियो त अञा सुकड़जंदी अञा सुकड़जंदी। इहा कॉम्प्लिकेशन डायबिटीज फुट छो थो थिए इनखे कंट्रोल करे सघिजे थो इनजो इलाज आहे इहो अक्सर मरीज़नि जो सवाल आहे। बिल्कुलु डायबिटिक फुट साईं अहिड़ी बीमारी आहे जो 24 कलाकनि में असां ॾिठो आहे त पेर कारो थी वेंदो आहे गैंग्रीन ऐं माण्हू लापरवाही इन जे लाइ कंदा आहिनि जो सूर न थींदो आहे। इन में छा आहे जेके असांजो आर्टरीज़ वेन ॿई तबाह थी वेंदियूं न उन में 3 मैकेनिज़म हिकिड़ो रत जूं पाइप जेके आहिनि ब्लड सप्लाई जेके कंदा आहिनि जंहिंखे शरियानूं चवंदा आहियूं आर्टरीज़ उहे में कोलेस्ट्रॉल तंहिंजे करे चवंदा आहिनि न कोलेस्ट्रॉल अच्छा उहो कोलेस्ट्रॉल खे बंदि करे छॾियो उनखे ब्लॉक करे छॾियो हिकु इहो थी वियो पाइप अधु ब्लॉक थी वियो पहिरीं। ॿी ॻाल्हि इहा त जेकी नर्व सप्लाई आहे नर्वस सिस्टम ऐसा बि कमज़ोरी उहा बि थींदी आहे। हाणे चपल लही वेंदो आहे शुगर जे मरीज़नि को ख़बर कोन पवंदी अथनि को पथर लॻी वियो त ख़बर कोन पवंदी अथनि हथु लाहींदा अंदरि त पथर अंदरि या कील मतिलबु जॾहिं रत बंदि थी वेंदो आहे त पोइ उते उहो ब्लैक थियणु शुरू कारो थियणु शुरू। हा सही ॾिसो न ब्लड में न्यूट्रिशन आहे ब्लड में हा न्यूट्रिशन ब्लड सप्लाई घटि थी वेंदी त गैंग्रीन थी वेंदी नेक्रोसिस थी वेंदी हिसो डेड थी वेंदो सेल मरण शुरू थी वेंदा। हा त हिसो डेड थी वेंदो ब्लड सप्लाई जे करे ॾिसो न उन में ऑक्सीजन आहे ग्लूकोज़ आहे ऐं सॼी न्यूट्रिशन जेका विटामिन्स जेके बि कुझु उहे ब्लड में त आहिनि न। ब्लड न थियो त उहो हिसो डेड थी वेंदो मरी वेंदो हिसो। अच्छा पोइ दवाउनि सां उहो गैंग्रीन न पोइ दवाउनि सां उहो ठीकु न थींदो न जेकॾहिं शुरू में कबी त ठीकु थींदो गैंग्रीन जेकॾहिं थी वई पोइ उनखे एम्पुटेशन। अच्छा जेकॾहिं कटण खां पोइ बि थींदी आहे उहो छो न उहो त इन जे लाइ जो ॾिसो न हाणे सपोज़ उहो ॾिसो न कॾहिं कॾहिं सर्जन छा कंदा आहिनि मरीज़ खे ख़ुशि करण जे लाइ उनजो थोरो थोरो ऑपरेशन कंदा आहिनि उनखे चवंदा आहियूं निबलिंग भई टोस कटे छॾियऊं पेरनि जा जेके आङुरियूं उहे कटे छॾियऊं वरी थोरो थियो वरी कटे छॾियऊं वरी वधी बहितर आहे त जेकॾहिं कटणी आहे त गोॾे खां हेठों कटियो त इन जे लाइ जो अॼुकल्ह आर्टिफिशियल लिम्स निकितियूं आहिनि न उहो चवनि था त इहो अहिड़ो शुगर जो ज़हर आहे जेको डायबिटीज़ फुटियो उहो ज़हर जॾहिं अची थो वञे पेर में या टंग में त भले खणी तव्हां किथां बि कटियो पर उन ज़हर जा ज़रा रहिजी था वञनि ईअं न आहे। पर मुंहिंजो जेको आहे साइंसी ॻाल्हि त बाबा शुगर त तव्हांजे जिस्म में मौजूदु आहे न उहा वरी बि थी सघे थी। न मां थोरो हिनखे एक्सप्लेन कयां त ॾिसो माण्हुनि जो इहो चवणु न
हाँ न एक्चुअली छा आहे जो ब्लड सप्लाई घटि थींदी आहे प्लस ऐसा बि कमज़ोरी जंहिंखे डायबिटिक पेरिफेरल न्यूरोपैथी चवंदा आहियूं इन जी कॉम्बिनेशन हूंदी आहे सही आहे उन जे करे थोरो पेरनि में यानी निशानियूं ज़ाहिर थींदियूं आहिनि सही आहे ऐं उन जी एंड स्टेज आहे गैंग्रीन कारो थी वेंदो आहे कोयले वांगुरु अच्छा त पोइ उन जो जेकॾहिं तुर्त इलाज न कयो वियो त पोइ उहो सेप्टिसिमिया कंदो आहे उहो ज़हर जेको आहे पोइ सॼे जिस्म में फैलिबो आहे तंहिं करे उन जो उहो हिसो कटणु ज़रूरी आहे तमामु ज़रूरी आहे उहो न कटिबो न त पोइ ॿियो को इलाज कोन्हे उन जो गैंग्रीन थी वियो उन जो को इलाज कोन्हे छा जो हिसो डेड आहे न अच्छा उन कटे छॾियो उहो वधंदो घटिजंदो न कटे छॾियो वरी शुगर कंट्रोल में आहे छा ॿीहर थी सघे थो बिल्कुलु हिकु जॻह सलामत आहे लापरवाही कंदा रहंदो त ॿिए खे ख़तरो आहे ॾाढो ॾुखियो हा हा त इन जे लाइ चवंदा आहियूं त अच्छा मां मिसाल ॾींदो आहियां या असां डॉक्टर मिसाल ॾींदा आहियूं न्यू जनरेशन जेका औलाद आहे न उन जी हाणे औलाद ते जेकॾहिं शुरू में तव्हां कंट्रोल कयो नंढे हूंदे त औलाद सुधरियल मतिलबु शुगर जो शुरूआत में तव्हां न कयो भई ठीकु आहे असांजो पुटु त शरारती आहे पाड़े वारे जे पुट खे मारियो आहे बहादुर आहे ख़बर हा शुरू में कंट्रोल न कयो आहे पोइ जीअं अॼुकल्ह जा ॿार ॾिसो था त शुगर बि ख़राब थी सघे शुगर आउट ऑफ कंट्रोल ठीकु आहे इन करे मतिलबु इलाज ज़रूरी आहे ऐं डॉक्टर जे हिदायत जे मुताबिक़ वक़्त ते इलाज अच्छा डॉक्टर साहिबु कुझु हार्मोनल डिज़ीज़ में इहो थिए थो त तव्हां ॿुधायो त अञा त जेकॾहिं शुगर जी असां कॉम्प्लिकेशन ते ॻाल्हायूं त खोड़ सारियूं आहिनि गुर्दनि ते बि ॻाल्हाए सघिजे थो न्यूरोपैथी ते बि ॻाल्हाए सघिजो अखियुनि जो नज़र ते बि ॻाल्हाए सघिजो पर जेकॾहिं हार्मोन घटि वधनि त कुझु ॿारनि जा कद नंढा रहिजी था वञनि या कुझु औरतुनि जे या छोकिरियुनि जे मुंहं ते वार अची था वञनि इहो कहिड़ो हार्मोन जी बीमारियूं इहो छा आहे हा पहिरियों ॿार जे कद ते था चऊं इहो ॾिसो ॿार जे कद नंढे हुजण जा इलाही सबब आहिनि सिर्फ़ु हार्मोन जूं बीमारियूं न आहिनि हाणे जेकॾहिं कंहिं ॿार खे दिलि जा सोराख आहिनि बचपन खां त उनजे करे कद नंढो जेकॾहिं सहको दमो आहे नंढे ॿार खे या गुर्दा ख़राब नेफ्रोटिक सिंड्रोम आहे उनजे करे कद रहिजी वेंदो आहे सीलाक डिज़ीज़ आहे आंट्रे जी मेल एब्ज़ॉर्प्शन ख़राब त उनजे करे बि ऐं विटामिन जूं कमी आहे यानी ग़रीब ॿार आहे तमामु न्यूट्रिशन आहे साइकोलॉजिकल कंहिंजी अला ख़ैर करे यतीम ॿार हूंदा आहिनि हा त पोइ उनजो बि साइकोलॉजिकल डिप्रिवेशन चवंदा आहियूं उनजे करे पर हिकिड़ो हार्मोन आहे उनजो कमु ई आहे कद वधाइणु उनजो नालो ई ग्रोथ हार्मोन आहे जेको पिट्यूटरी मां ख़ारिज थींदो आहे उनजे कमीअ जे करे घटिताईअ जे करे ॿार जो कद रहिजी वेंदो आहे ऐं ॿ ॿिया हार्मोन आहिनि हिकिड़ो थायरोक्सिन जंहिंजो ज़िक्र कयो थायराइड ऐं स्टीरॉइड हार्मोन एड्रिनल ग्लैंड मां इहे ॿार जे कद वधाइण में मदद कंदा आहिनि इहे हेल्पर आहिनि सम्झो पर असुलु हार्मोन आहे ग्रोथ हार्मोन इन जूं टेस्टियूं मौजूदु आहिनि ऐं जेकॾहिं सवेर इलाजु कयो आहे 10-11-12 सालनि में त फस्ट क्लास कद वधी ग्रोथ हार्मोन ॾियण सां नॉर्मल थी सघे थो उन जूं स्पेशल टेस्टियूं आहिनि उहे पाकिस्तान में मौजूदु आहिनि ऐं ग्रोथ हार्मोन सिर्फ़ु इंजेक्शन जी शिकिल में आहे इश्तिहार ईंदा आहिनि त तव्हां गोरियूं न खाइजो सुई लॻाइणु ज़रूरी आहे ग़लति आहिनि अच्छा ॿियो औरतुनि खे वार अची वेंदा आहिनि हाणे ॾिसो न औरतुनि में हूंदा आहिनि ज़नाना हार्मोन ईस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन मर्दनि में हूंदा आहिनि मर्दाना हार्मोन टेस्टोस्टेरॉन ऐं ॿिया बि हुनजा डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉन वग़ैरह आहे हाणे हर औरत में थोरा घणा मर्दाना हार्मोन कुदरती हूंदा आहिनि तव्हां करायो न निकिरंदा उनजो फंक्शन हूंदो आहे जीअं फंक्शन आहे ऐं साॻी तरह मर्दनि में बि थोरा घणा ज़नाना हार्मोन हूंदा आहिनि मज़बूत कंदा आहिनि पर इन जो बैलेंस जेकॾहिं डिस्टर्ब थी वञे यानी उहे जेके मर्दाना हार्मोन औरत में तमामु घटि आहिनि उहे जेकॾहिं डबल ट्रिपल थी वञे बीमारीअ जी वजह सां जेके आहिनि बीमारियूं त पोइ मर्दाना निशानियूं ज़ाहिर थी थियूं वञनि ऐं सभ खां वधीक मर्दाना निशानी आहे ॾाढी मुछ जेके चहिरे ते अची वेंदी आहे ॿियूं खोड़ हूंदियूं निशानियूं पर चहिरे ते त उहा जेको नज़र अचण वारी शयूं हिर्सुटिज़म चवंदा आहियूं ॾाढी आम बीमारी आहे पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम नंबर 1 हार्मोन जी बीमारी आहे जेके वार पैदा कंदी आहे कुशिंग सिंड्रोम आहे कंजनाइटल इहे आहिनि 6-7 बीमारियूं आहिनि जेके इहे बैलेंस डिस्टर्ब कंदियूं आहिनि ऐं औरतुनि खे इहे वार अची वेंदा आहिनि ॿियूं निशानियूं थींदियूं आहिनि इन जो इलाजु आहे पर सब्र आज़माए थोरो टाइम वठंदो आहे अवल त ॾिसंदा आहियूं इहो छो हार्मोन वधियो आहे 6-7 मां ॿुधायमि न असबाब हर कंहिंजो जुदा जुदा इलाजु आहे अवल त टेस्टियूं कराईंदा आहियूं डॉक्टर साहिबु इहो मां हिकिड़ी ॻाल्हि तमामु ज़रूरी कयां त जेको कंसल्टेंट हूंदो आहे
उहो लाज़मी टेस्टूं कराईंदो आहे। ज़ाहिर कराईंदो। हाणे मरीज़ चवंदो आहे त भई मुंहिंजो ख़र्च था करायो, मूंखे फीस वठो था, टेस्टूं करायो था, दवाउनि जो ख़र्चो वाक़ई ख़र्चो आहे। ऐं पाकिस्तान में इहा थोरो महांगो बि आहे इहो। हा, KPK में ॿुधो न आहे त हिकिड़ो हेल्थ कार्ड मिलियो आहे पब्लिक खे। ठीकु मां त न पोइ जेकॾहिं इहे टेस्टूं न कराइजनि, फर्ज़ करियो मां जीअं आम माण्हू त मां इन ई ॻाल्हि तव्हांजी कंटिन्यू त पूछा तव्हां क्लिनिकली हार्मोनल डिज़ीज़ जो इलाज करे सघो था या इहो पॉसिबल न आहे? सुवाल नथो पैदा थिए, फ़ज़ाल नथो थिए, तंहिंजे करे टेस्ट करणु ज़रूरी आहे। ज़रूरी आहिनि। ॾिसो न, जेके चंद हज़ार तव्हां टेस्टुनि जा हाणे ख़र्च कंदव न, उहे अॻिते तव्हांखे लखनि रुपयनि खां फ्यूचर में बचाईंदा। ठीकु आहे, ख़बर पए न इंसुलिन केतिरी आहे, ग्रोथ हार्मोन केतिरो आहे, इहो ॾिसणो ज़रूरी आहे। हा, ऐं जेको कंसल्टेंट या डॉक्टर टेस्टूं नथो कराए न, इहो मुनासिब सम्झो त धोखे थिए थो इलाज। इहो मुनासिब। साईं ॾिसो न, कोलेस्ट्रॉल वधीक आहे, असांखे कीअं ख़बर पए? यूरिया क्रिएटिन वधीक आहे, यूरिक एसिड वधीक आहे, तव्हां 10 कलाक मरीज़ जो चेकअप कयो, तव्हांखे ख़बर थोरी पवंदी? न, बिल्कुलु न पवंदी। पेशाब में प्रोटीन थी अचे, तव्हांखे ख़बर न पवंदी। 10 कलाक अच्छा डॉक्टर साहब, जेकी बि हार्मोन डिज़ीज़ जो तव्हां ज़िक्र कयो त इन्हनि सभिनी जो इलाज मौजूदु आहे दुनिया में? सभिनी जो इलाज मौजूदु आहे पाकिस्तान में। अच्छा, माना जेकॾहिं इलाज कराइणु चाहे त माण्हू ठीकु थी सघे थो? मां ॿुधायो न, अर्ज़ु कयुमि त 90% सस्तो इलाज आहे। अच्छा, ठीकु आहे, सस्तो माना एतिरो महांगो कोन्हे, माना तव्हां इलाज कराए सघो था। महांगो बि आहे, कंहिं बीमारियुनि में महांगो बि आहे। अच्छा, त उन जा बि इलाही तरीक़ा आहिनि, बैतुल माल आहे या कुझु आहे, उहो त ख़ैर सपोर्टिंग अलॻि शइ, पर मतिलबु इलाज कराए नॉर्मल ज़िंदगी ते। ऐं शर्त इहा आहे त डायग्नोसिस, तशख़ीस जल्दी। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां ॿ टे दफ़ा चओ त जेकॾहिं स्ट्रेस आहे, माण्हू खे परेशानी आहे, त ॾिठो वञे त परेशानियूं इलाही आहिनि, इलाही मसइला आहिनि, माली मामलात आहिनि, नौकरियूं नथियूं मिलनि, ॿिया इलाही इशू आहिनि दुनिया में, त पोइ इहो स्ट्रेस बि असांखे हार्मोनल डिज़ीज़ ॾांहुं वठी थो वञे? साईं ॾिसो, असांजे जिस्म में स्ट्रेस हार्मोन आहिनि, एड्रिनलिन, नॉरएड्रिनलिन, कार्टिसोल, ॿिया बि इलाही स्ट्रेस हार्मोन आहिनि, मेन इहे 3-4 आहिनि। हाणे स्ट्रेस जो मतिलबु आहे परेशानी में का परेशानी हर कंहिंखे आहे, पर किन खे तमामु घणी आहे ऐं परसिस्टेंट आहे। ॾिसो न, हिकु त टेम्पररी आहे न, को वाक़ियो थियो, महीनो हफ़्तो परेशानी हली ख़तमु थी वई, पर का परेशानी अहिड़ी आहे जेका मुसलसल आहे, उहा डेंजरस आहे, या कंहिंजी नेचर ई अहिड़ी हूंदी आहे। साईं ॾिसो न, हिकिड़ो उनखे हिकिड़ो जेको इंसानु आहे तमामु लाइट वठंदो उन ख़तरे खे, अड़े अलाह मालिक आहे, ऐं ॿियो चवंदो अरे तबाह थी वियो, त उन जेको घणो परेशान थो थिए, उनजा स्ट्रेस हार्मोन घणा था ख़ारिज थियनि। स्ट्रेस हार्मोन छा कंदा आहिनि, जो रत जूं जेके शरियान आहिनि उनखे सुकेड़ींदा आहिनि, शुगर खे वधाईंदा आहिनि, ब्लड प्रेशर खे वधाईंदा आहिनि, दिलि जूं बीमारियूं थी सघनि। हा, पोइ इहे जेकॾहिं परसिस्टेंट रहिया न, त इहे बीमारियूं शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जा अमराज़, कोलेस्ट्रॉल, इहे वधंदा आहिनि। ऐं स्ट्रेस में तव्हां ॾिठो त माण्हू मानी लापरवाही सां या वधीक खाईंदो या घटि खाईंदो, ॿई शयूं थींदियूं। छाजे लाइ चवंदो आहे त हूअं त दुनिया में ख़ुशी आहे कोन, मानी खाइण हिकु ख़ुशी आहे। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां हिकिड़ी ॾाढी सुठी प्रोफेसर ॻाल्हि कई त जेको असांजो मेटाबॉलिज़म आहे उनखे बि जेको सो कैटाबॉलिज़म हार्मोन ॾिसंदो आहे, पर जेकॾहिं ॾिठो वञे असांजो मेटाबॉलिज़म लिवर में थींदो आहे, त लिवर जो ऐं हार्मोन जो पाण में कहिड़ो रिलेशन? तमामु गहरो तलक आहे। असांजे जिस्म में वॾी फैक्ट्री जेका आहे, फैक्ट्री कारखानो, उहो लिवर आहे, जेको अलाए छा छा थो पैदा करे, त लिवर जो त हार्मोन सां तमामु गहरो तलक आहे, ख़ासि करे शुगर जो। अच्छा, ॾिसो न, लिवर हिकु बैंक आहे, बैंक। तव्हां पैसा घणा हूंदा छा कंदव, बैंक में जमा कराईंदव, त ग्लूकोस घणो थींदो त ग्लाइकोजन जी शिकिल में लिवर में जमा थींदो आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं डायबिटीज़ थी न, त उहा ग्लाइकोजिनोलाइसिस थींदी आहे, ग्लाइकोजन टुटी मतलब लिवर जो ऐं हार्मोन जो तमामु सुठो। डॉक्टर साहब, ॾाढो सुठो, ज़बरदस्त तव्हां असांखे ॼाण ॾिनी, ॾाढी ज़बरदस्त तव्हांखे ॼाण ॾिनी। त हाणे मूंखे ॿुधायो त इन्हनि सभिनी जेके बि तव्हां बीमारियूं ॿुधायूं, इन्हनि सभिनी जो इलाजु मौजूदु आहे? इलाजु मौजूदु, बिल्कुलु सुकून सां कराए सघिजे थो, का परेशानी जी ॻाल्हि न आहे। आख़िर में मैसेज छा हूंदो प्रोफेसर साहब? मैसेज इहो हूंदो त जॾहिं तव्हांखे का गड़बड़ महसूसु थिए जिस्म, त प्रॉपर डॉक्टर ॾे वञो। हाणे जीअं चयमि न, औरतुनि खे वार वधी वेंदा आहिनि, त उहे वेंदियूं स्किन स्पेशलिस्ट ॾे। हाणे घणा स्किन स्पेशलिस्ट त पंहिंजो इलाजु करे पोइ चवंदा आहिनि, भई असुलु तुंहिंजी बीमारी हार्मोन जी आहे, तूं कंहिं इंडोक्राइनोलॉजिस्ट खे ॾेखार। त उन्हनि खे खपे त प्रॉपर रेफर करणु खपे। ॿियो उनजा पीरियड डिस्टर्ब थींदा आहिनि, माहवारी डिस्टर्ब हूंदी आहे, जिन खे वार अची वेंदा आहिनि, त उहे वेंदियूं गायनेकोलॉजिस्ट ॾे, ज़नाना जेके अमराज़ जो माहिर डॉक्टरनियूं आहिनि, त उहे हिकु हद ताईं करे सघनि थियूं इलाजु, हिकु हद खां वधीक उहे नथियूं करे सघनि। छाजे लाइ? असुलु जड़ उनजी हार्मोन जी आहे, त उन्हनि खे खपे त हार्मोन स्पेशलिस्ट खे ॾेखारनि, जीअं हुनजो जल्दी इलाजु सुठो। वॾी महिरबानी प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख, तव्हां असां वटि आया, तव्हांजी वॾी महिरबानी।
नाज़रीन असांजे मौज़ूअ महिमान प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख सां गॾु जंहिं असांखे अॼु हार्मोनल डिज़ीज़ ते ॾाढी ज़बरदस्त ॼाण ॾिनी ऐं जेके बि हार्मोन जूं बीमारियूं उन्हनि सभिनि जो इलाजु मौजूदु आहे पर उनखे ॾिसणु घुरिजे उनखे सम्झणु घुरिजे हर डॉक्टर खे सोचणु घुरिजे त जेकॾहिं कंहिंखे का हार्मोन जी बीमारी आहे त उनखे प्रॉपर कंहिं हार्मोन जे माहिर डॉक्टर ॾे मोकिलिजे जीअं उनजो इलाजु थिए इलाजु सभिनि जो मौजूदु आहे पर इहे कुझु हार्मोन जी बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेके फ़ौरन ऐं जेके सुञाण में नथियूं अचनि इन करे अॻिते हली करे उहे तमामु ख़तरनाक साबित थियनि थियूं जीअं शुगर आहे शुगर बि हिकु हार्मोन जी बीमारी आहे पर उनजो इलाज बि मौजूदु आहे उनखे कंट्रोल बि करिणो आहे ऐं डॉक्टर साहिब जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघंदा आहियूं इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बिश्नोर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।